ठारू शाह के नवासी यामीन कुरैशी ठारू शाह के वापदा के एसडीओ फरहान बुट लाइन सुप्रीडेंट इरफान खान ज़ादो निज़ामुद्दीन खिलाफ सख्त एहतजाज कंदे मीडिया के बतायो तो ठारू शाह वापदा जो मुलाजिम जंहिंजूं नाजाइज़िन वधी वयूं आहिनि हुन गुंडागर्दी कंदे मुंहिंजे मथां बिजली चोरी की कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। जॾहिं त वापदा वारनि मुंहिंजे नाले ते हिकु बिल मोकिलियो आहे जंहिं मीटर जो फोटो ऐं रीडिंग नाहे। इन बिल में 4.5 लख बिल मोकिलियो आहे जॾहिं त इरफान खान ज़ादो मूंखे चयो त 1 लख रुपया रिश्वत ॾे त मां बिल कटवाए ख़त्म करायां। मां खेसि चयो त मुंहिंजे नाले ते को बि मीटर नाहे जॾहिं त हुन मूंखे धमकियूं ॾिनियूं। बाद में मुंहिंजे मथां बिजली चोरी जी कूड़ी FIR दाख़िल कराई। जॾहिं त वापदा वारा खुलेआम दादागिरी पिया कनि हुन चयो त फौरी तौर ते हिननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।